खबर नालों रानीपुर जे पीरानी हवेली में नींगरी फातिमा फर्डो के कत्ल बाद पुलिस सर्च ऑपरेशन के वाक़े ऑपरेशन दौरान पुलिस 10 ॼणनि खे हिरासत में वठी छॾियो। एसएसपी खैरपुर रोहिल खोसो जो चवणु आहे त असद शाह समेत 5 ॼणनि जा डीएनए लाइ जुज़ा वरिता आहिनि। हुन चयो त हवेली में कम कंदड़ नौकरियाणियुनि खे पुलिस हवाले करण जो वाइदो कयो वियो आहे। संदसि चवणु हो त असद शाह खे रिमांड पूरो थियण बाद ॿीहर अदालत में पेश कयो वेंदो। अहम ख़बर खां अव्हां खे आगाही ॾियूं पिया त रानीपुर जे पीरानी हवेली में नींगरी फातिमा फर्डो के कत्ल बाद पुलिस सर्च ऑपरेशन कयो आहे। ऑपरेशन दौरान पुलिस 10 ॼणनि खे हिरासत में वरितो आहे। एसएसपी खैरपुर रोहिल खोसो जो चवणु आहे त असद शाह समेत 5 ॼणनि जा डीएनए लाइ जुज़ा वरिता आहिनि। हुन इहो बि चयो त हवेली में कम कंदड़ नौकरियाणियुनि खे पुलिस हवाले करण जो वाइदो कयो वियो आहे। संदसि चवणु हुयो त असद शाह खे रिमांड पूरो थियण बाद ॿीहर अदालत में पेश कयो वेंदो। ही अहम अपडेट्स अव्हां खे ॾियूं पिया त रानीपुर जे पीरानी हवेलीअ में नींगरी फातिमा फर्डो जे कत्ल बाद पुलिस सर्च ऑपरेशन कयो आहे। ऑपरेशन दौरान पुलिस 10 ॼणनि खे हिरासत में वठी छॾियो। एसएसपी खैरपुर रोहिल खोसो जो चवणु आहे त असद शाह समेत 5 ॼणनि जा डीएनए लाइ जुज़ा वरिता विया आहिनि। हुन चयो त हवेली में कम कंदड़ नौकरियाणियुनि खे पुलिस हवाले करण जो वाइदो कयो वियो आहे। संदसि चवणु हो त असद शाह खे रिमांड पूरो थियण बाद ॿीहर अदालत में पेश कयो वेंदो। अहम ख़बर नाज़रीन अव्हां सां शेयर कयूं पिया। रानीपुर जे पीरानी हवेली में नींगरी फातिमा फर्डो जे कत्ल बाद पुलिस सर्च ऑपरेशन कयो आहे। ऑपरेशन दौरान पुलिस 10 ॼणनि खे हिरासत में वठी छॾियो। एसएसपी खैरपुर रोहिल खोसो जो चवणु आहे त असद शाह समेत 5 ॼणनि जा डीएनए लाइ जुज़ा वरिता विया आहिनि। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर यासीन राजपर सां। यासीन, अपडेट कजो, हे हवेली में जेको सर्च ऑपरेशन कयो वियो आहे। जी फातिमा जे कत्ल केस वारे मामले में अॼु एसएसपी खैरपुर में रोहल खान खोसो जी अॻुवाणी में पीर हवेली में जेको आहे सो सर्च ऑपरेशन कयो आहे, जंहिंमें जेको आहे सो उन सां गॾु लेडीज़ पुलिस जी बि वॾी नफ़री उन सां गॾु हुई। जॾहिं उन्हनि जेको आहे सो घरनि जी हवेलियुनि जी तलाशी वरिती, जंहिंमें जेको आहे सो माण्हू को बि उन में न मिली सघियो आहे। लेकिन जेके हुन जा मुलाज़िम हुया तक़रीबन 4 माण्हू हुया, उन्हनि खे जेको आहे सो उनखे पंहिंजी हिरासत में वरितो आहे। जॾहिं त उन खां अलावा एसएसपी मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त जेको आहे सो असां डीएनए टेस्ट जे लाइ जेको आहे सो 5 माण्हुनि जा जुज़ा वरिता विया आहिनि। अञा बि जेको आहे सो माण्हुनि में असांजो शक आहे, जंहिंखां जेको आहे सो असां उन्हनि खे गिरफ़्तार करण जे लाइ या उनखे जेको आहे सो हुनजे वारसनि खे चयो आहे त पेश कयो, न त असां उनखे गिरफ़्तार कंदासीं। उहे जेको आहे अञा ताईं पेश न थी सघिया आहिनि। जॾहिं त एसएसपी खैरपुर ॿुधायो त असां पीर बिरादरी जे आम माण्हुनि खे सां ॻाल्हायो आहे। उन्हनि खे चयो आहे त जेके तव्हां वटि लेडीज़ या मासूम जेके माण्हू आहिनि या को जेको आहे बि, त उहे असां वटि पेश कयो, जे न त पोइ असां जेको आहे सो ऑपरेशन कंदासीं। या जेको आहे सो जेके औरतूं आहिनि, कमु कंदड़ तव्हांजूं औरतूं आहिनि, ॿियनि इलाइक़नि जूं आहिनि, त उहे उन्हनि जे वारसनि खे जेको आहे असांखे जो त असां उन्हनि खे वारसनि जे हवाले करे छॾियूं। जी ठीकु आहे यासीन, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।